बदीन नेशनल कॉलेज में सकाफती तकरीब थी जंहिंमें अजरक जो 50 फुट डिघो झंडो फड़कायो वियो। वधिक तफ़सील लाइ ॾिसूं था अली मोहम्मद शाह जी रिपोर्ट। मुंहिंजी धरती मुंहिंजो शान सिंध जे नैसर अडावत जे अज़म जे सिरे हेठ मल्हाइजंदड़ अॼोको सकाफ़ती ॾियारो बदीन वासियुनि भरपूर नमूने सां मल्हाए तारीख़ रुकूम करे छॾी आहे। जॾहिं त सुबुह थींदे ई नेशनल पब्लिक इंतज़ामिया 50 फुट जो झंडो फड़काए दुआ घुरण बैदि माण्हुनि खे मिठाई खाराए आगाज़ कयो। जॾहिं त बदीन जे कुंड कुड़च तोड़े शहरनि ॻोठनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां मुख़्तलिफ़ बिरादरियूं सियासी समाजी अॻुवाणनि मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे तंज़ीमनि जे अॻुवाणनि वापारियुनि शहरियुनि उस्तादनि शागिर्दनि शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि तां रैलियूं कढी बदीन जे ऐवान सहाफ़त अॻियां रखियल मुख्य तक़रीब में शिरकत कई, जिते हज़ारनि जे तइदाद में शामिल थींदड़ माण्हुनि खे पंहिंजे सकाफ़त वारा लिबास पटका ॿधल अजरकूं टोपियूं पातल हुयूं। स्टेज ते फ़न जो मुज़ाहिरो कंदड़ उस्ताद अलैडिनो जूणे जो प्रेम प्यासी वसायो नोत्यार प्यार अली जमाली ख़ालिद तारड़ ऐं ॿियनि क़ौमी सकाफ़ती गीत ॻाए माण्हुनि खे झुमाए छॾियो। ॿिए तरफ़ रैलियुनि में ईंदड़ माण्हुनि पारां पंहिंजी सकाफ़त अजरकनि टोपियुनि ऐं पातल ॿारनि सां सेल्फियूं पिणु ठाहींदा रहिया। जॾहिं त शिरकत कंदड़ सिंध सां मोहबत कंदड़ माण्हुनि धरती टीवी न्यूज़ जी मैनेजमेंट खे अॼु जे कामयाब प्रोग्राम ते मुबारकूं पिणु ॾिनियूं आहिनि। अहिड़ी तरह अॼोके हिन सकाफ़ती प्रोग्राम में ऐवान सहाफ़त अॻियां मुख्य तक़रीब जो प्रोग्राम जंहिंमें सिंधी गीतनि जी सुरवर खां सुबुह खां मंझंदि ताईं जारी व सारी रही ऐं माण्हू लुत्फ़ अंदोज़ थींदा रहिया।